पाकिस्तान के ॾियारे जे हवाले सां सॼे मुल्क वांगुरु सिंध में भी मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि ऐं इदारनि पारां रैलियूं कढी तक़रीबूं कोठायूं वियूं। ॾहरकी में मरकज़ी चेयरमैन अली शाही राजदी जी अॻवानी में रैली कढी वई। रैली में मरकज़ी अॻवाननि, उहिदेदारनि, कारकुननि, वर्करनि ऐं मुहिब वतननि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते मरकज़ी चेयरमैन अली शाह राशिदी, हाजी एजाज़ भट्टी, सफ़दर लगारी हाकिम समेत ॿियनि ख़िताब कंदे चयो त असांजे पंहिंजे प्यारे मुल्क पाकिस्तान जे सालमे ते बकाला वॾे खां वॾी क़ुर्बानी ॾियण खां बि असां पासो न कंदासीं। पखो भरिसां वॻण में 23 मार्च करारदाद पाकिस्तान जे ॾियारे जे हवाले सां क़ौमी अमन कमेटी ऐं शहरनि तरफ़ां वारे रोड खां वठी मुख्य चौक ताईं हथनि में झंडा खणी रैली कढी वई। रैली में मौजूद माण्हुनि पारां पाक फ़ौज, रेंजर्स, मुल्क ऐं कश्मीर जे हक़ में नारा हया विया। इन मौक़े ते अॻवाननि अरबाब अली बुलेदी, बशीर अहमद बुलेदी, यार मोहम्मद मोगेरी ऐं ॿियनि चयो त अॼु उहो तारीख़ी ॾींहुं आहे जंहिं ॾींहं ते असांजे मुल्क पाकिस्तान ठाहिण जी करारदाद पेश कई वई। कोटड़ी में 23 मार्च जे हवाले सां आल बोड़ा तंज़ीम पारां स्टेशन रोड खां अमानला बोड़ो ऐं कादिर बोड़ो जी अॻवानी में प्रेस क्लब कोटड़ी ताईं रैली कढी वई। जॾहिं त आल हिंगोरा नौजवान इत्तेहाद सिंध ज़िले जामशोरी जे अॻवान इम्तियाज़ हिंगोरा जी अॻवानी में कोटड़ी शहर खां अल्लाह वारे चौक ताईं रैली कढी वई। दी रिनाइसेंस पब्लिक स्कूल बदीन पारां 23 मार्च जो ॾहाड़ो भरपूर नमूने मल्हायो वियो। स्कूल जे समय ॿारनि मिली नग़मनि ऐं क़ौमी तरान ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा टेबलो पेश करे भरपूर दाद हासिल कई। शागिर्दनि ऐं शागिर्दनि जी माटनि तक़रीब में भरपूर शिरकत कई। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे वालिदैन जो चवणो त दी रिनाइस पब्लिक स्कूल उहो वाहिद इदारो आहे जिते असांजे ॿारनि खे तालीम जे ज़ेवर सां गॾु अहिड़े क़ौमी इवेंट ते भरपूर नमूने तयारी कराए ॿारनि जे ज़हन में मुल्क जी तारीख़ जा अहम पहलू उजागर कया वञनि था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।